पोइ हाणे जेके बि दुनिया में मरीज़ आहिनि बसि इस्पतालियूं बंदि करे बसि पोइ कंबर वारे पीर खां माण्हू इलाजु कराए बसि पोइ डॉक्टरनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे त ख़ुशि ऐं आबाद हूंदो। जीअं त मां अॼु अव्हां लाइ हिकु ॿी वीडियो खणी हाज़िर थियो आहियां। सो अॻ में तव्हां हीअ वीडियो ॾिसो, उन खां बाद में मां तव्हांखे सॼी तफ़सीर ॿुधायां थो। उते बि मूंखे हिकिड़ो दोस्त ॿुधायो त मौली साहिब असांजे भरिसां फ़क़ीर नूर मोहम्मद नालो अथसि कोराई आहे, उहो हिते जेको आहे सो सुतो पियो हो घर में, तकरीर ॿुधी करे सुम्ही पियो। जीअं सुम्ही पियो त अधु राति हुजे, वठी खोखरा हयईं त घरवारी हुनजी परेशान थी त मुड़ुस मुंहिंजे के छा थियो आहे? चई हीअं जो बल्फ ॿारे हथ बि पासीरो थी वियुसि, हे वात वछ पासीरी माना जी अधरंग थी वियुसि, हे सफ़ा बेहोशी जी हालत में हुजे। हीअ जो बेहोश उन न्याणी वीचारी छा कयो, हीअ गिचीअ में गारो करे चएसि त कंबर वारा साईं पहुचो। आवाज़ त ॾिनी फ़क़ीर ख़ुदा जो कसम रोए पियो। चई त हुनजी घरवारी न्याणी हीअ गिची में गारो करे बि चए त कंबर वारा साईं पहुचो, हे मुड़ुस मुंहिंजो वञई थो। चई त मां रड़ियूं थी कयां त हीअं दर खुलियो, ॾिठुमि त कंबर वारा साईं अचे हा। निंड कान आई। चई नथा किची लॻाड़ो करे मां सजांसी। साईं आया, फरमायो न्याणी रो न। ऐं उन फ़क़ीर खे हीअं हथ मुबारक मुंहं ते घुमाए चए खैर कुझु बि न आहे, न्याणी रो न। त हो त सही थियो त माई थी चए त मूं चयो कबला चाह पीओ। फरमायो अम्मा ॿिए हंधि बि वञिणो अथमि। अल्लाह बेहद बि वञिणो अथनि। त दोस्तो, जीअं तव्हां हीअ क्लिप ॾिठी त जंहिंमें हू कंबर वारे पीर जी करामत बयान थो करे ऐं चए थो त हिकिड़ो शख़्स हुयो राति जो निंड में खुंघरा पियो हणे। सो हुनजी घरवारी जेका ई था उहा परेशान थी वई। उन ॾिठो त बल्फ जो ॿारियईं त हुनजे मुड़ुस खे थी वियो अधरंग। त ॿांह फिरियसि, चए वाश फिरियसि। चए हुनजी घरवारी छा कयो? चए साईं कंबर वारा हिते वारो करे पच, मुंहिंजो मुड़ुसु वञे थो। हाणे ॾिसो त सही त जॾहिं माण्हूअ खे तकलीफ़ अचे त माण्हू पंहिंजे करीम रब खे फुकारे, जेको हर हिकु इंसान जी दुआ क़बूल थो करे। ऐं हिते ॾिसो त उन मालिक जो नालो ई न आहे ऐं हुनखे चई त चइबा कंबर वारा साईं वारो करे ते पच, मुंहिंजो मुड़ुसु वञे थो। सो जो हुन औरत ॻाल्हि कई त चए कुझु देरि गुज़री त मुंहिंजो दर खड़कियो ऐं ॾिठुमि त कंबर वारो साईं हुते पहुची वियो ऐं घर आयो, मुंहिंजे मुड़ुस खे मुंहं ते हथु घुमायईं ऐं चयईंसि त परेशान न थी, का ॻाल्हि न आहे। हाणे तव्हां ॾिसो त सही तो जंहिंखे अधरंग थी वियो आहे अधु राति जे टेम में, उहो आयो आहे हुते कंबर वारो पीर उनजे मथां हथु घुमायो अथईं त उहो उनजो अधरंग ख़तमु थी वियो। पोइ हाणे जेके बि दुनिया में मरीज़ आहिनि बसि इस्पतालियूं बंदि करे बसि पोइ कंबर वारे पीर खां माण्हू इलाजु कराए बसि पोइ डॉक्टरनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। अलाए केतिरा मरीज़ मां ॾिसां थो त जिन खे माना अधरंग थी वियो आहे, उहे हिकु खट ते पिया आहिनि। पोइ उन्हनि खे दोस्तो कहिड़ी ज़रूरत आहे दवा खाइण जी? बसि पोइ एॾो वॾो जो डॉक्टर इहो कंबर वारो वेठो आहे, बसि पोइ उहो माण्हुनि जो इलाजु करे पुकारियो आहे। मालिक जो को ज़िक्र न आहे, जंहिं पैदा कयो आहे, जंहिं सॼी दुनिया ठाही आहे, उन जो को बि ज़िक्र न आहे। त माना इन जो मक़सदु इहो आहे त सिर्फ़ु माण्हुनि खे क़ुर ऐं हदीस खां परे करे ऐं इन्हनि कूड़नि किसनि में लॻाए ऐं अलाह सुब्हानहू व तआला खां दूरि करे ऐं इन्हनि कूड़नि बाबनि जे किसनि में लॻाए ऐं सिर्फ़ु दोस्तो उन्हनि जो माल खाइणु आहे। बाक़ी दोस्तो इन ॻाल्हि में काई बि हक़ीक़त कान्हे। ऐं उते उन माई उन साईं खे चयो त साईं चए वे भला चांहि पी। त साईं चएसि न, चए मां मूंखे हिन ॿिए हंधि बि वञिणो आहे, ॿियो बि चए घणा कम मूंखे करणा आहिनि राति जे टाइम में। हाणे तव्हां ॾिसो त सही त असां दोस्तनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त इन्हनि कूड़नि ऐं जाली किसनि खां पाण खे बचायो ऐं इनशा अल्लाह क़ुर ऐं हदीस जो मुतालो कयो ऐं इनशा अल्लाह क़ुर ऐं हदीस ते हलो त दुनिया में बि भलाई थींदी ऐं आख़िरत में बि भलाई थींदी।